बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन मअदनिल जूद वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सल्लमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ो दोस्तो, कुरान शरीफ जी हिक आयत करीमा जो हिस्सो मूं तव्हांजे आॾो तिलावत कयो आहे। अॼोके जलसे जो गर्ज़ ऐं गायत त कहिड़े मक़सद जे लाइ ही जलसो मुनक़िद थियो आहे सो अवां ॿुधी चुका आहियो। मूंखे हुकुम मिलियो आहे त मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में अॼोकी हिन बाबरकत महफ़िल में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शफ़ाअत जे मौज़ूअ ते कुछ अर्ज़ कयां। इन्हीअ मुनासिबत सां मूं तव्हांजे आॾो क़ुरान मजीद जी आयत सगोरी तिलावत कई आहे, जंहिंजो तर्जुमो ऐं मुख़्तसर मफ़हूम अवां जे आॾो पेश करे दुआ ख़ैर घुरंदासूं। अल्लाह ताला शल तव्हांजी असांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं पाण सभिनी जी उम्मीद आहे अल्लाह ताला पंहिंजे हबीब जी शफ़ाअत मां तव्हां असांखे बहरावर फरमाए। मुंहिंजा प्यारा भाउ, सभ खां पहिरियां जेका मूं आयत सगोरी जो हिस्सो तव्हांजे आॾो तिलावत कयो आहे उन जो तर्जुमो अवां ॿुधो। उन खां बाद में उन सां मुतालिक़ जेके ॻाल्हियूं हुजूं तव्हांखे अर्ज़ कंदुसि, पर हाणे शर्त आहे त हिकिड़ो दफ़ो ॾाढे दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो दुलंदा असां
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, आसा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा। सुभान अल्लाह, ॾाढे चओ, पोयां कोन था चवनि पिया। अवां जी निंड फिटाइणी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे कलाम में जॾहिं न असा जो लफ़्ज़ ईंदो आहे, जंहिंजी लफ़्ज़ी तमाना आहे त अन क़रीब, जल्दी। असा माना जल्दी, अन क़रीब। पर तफ़सीर चवनि था, लिखनि था बुज़ुर्ग त जॾहिं अल्लाह जे कलाम में असा जो लफ़्ज़ ईंदो आहे त उन जी माना यकीनी माना कबी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, असा अन यबअसक रब्बुक, यकीनन अन करीब हो वक्त अचे पियो ऐ मुंहिंजा प्यारा हबीब करीमा, तो जो रब करीम तो महबूब मोहम्मद करीम खे मक़ाम महमूद ते वेहारींदो। बस आयत बि नंढड़ी, तर्जुमो बि थोरो, अॼु तक़रीर बि थोरी। अल्लाह ताला छा फरमायो त जल्दी, यकीनन, पक सां उहो वक़्तु अचे थो जो मुंहिंजा महबूब मां रब करीम तोखे मक़ाम महमूद ते वेहारींदुसि। इन जे अव्वल में शुरू वारा लफ़्ज़ बि तव्हां पढ़िया हूंदा, ॿुधा हूंदा। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो, फ़तहज्जद बिही नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इरशाद फरमाए थो, मुंहिंजा महबूब तुंहिंजे मथां नफ़लनि खे असां वधाए रखियो आहे। ॿियनि जे मथां इहे नफ़ली इबादत आहे, पर तहज्जुद तो महबूब मोहम्मद करीम जे मथां वधीक आहे। ॿियनि जे मथां 5 नमाज़ूं फ़र्ज़ आहिनि, तो महबूब मोहम्मद करीम जे मथां 6 नमाज़ूं फ़र्ज़ आहिनि। तहज्जुद नबी करीम ते फ़र्ज़ हो, असां ई तव्हां जे लाइ नफ़िल आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे फरमायो, मुंहिंजा महबूब तूं तहज्जुद पढ़ंदो कर, पक सां वक़्तु अचे थो, अन क़रीब उहो वक़्तु ईंदो जो मां रब तोखे मक़ाम महमूद ते वेहारींदो। हाणे तर्जुमो तव्हां ॿुधो, हाणे तशरीह ॿुधो त मक़ाम महमूद कहिड़ी शइ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खां खुद सहाबा किराम पुछनि था, या रसूल अल्लाह, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां सां वाइदो फरमायो आहे त मां तव्हांखे जल्दी मक़ाम महमूद ते वेहारींदुसि। या रसूल अल्लाह, ओ मक़ाम महमूद छा हूंदो? हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, इन जूं 2 मानाऊं आहिनि। मक़ाम महमूद जूं 2 माना। पहिरीं माना मक़ाम महमूद, अल्लाह पाक जो हबीब फरमाए थो, रब करीम जी ज़ात बाबरकात मूंखे अहिड़े हंध ते वेहारींदो, अहिड़ी जाइ ते वेहारींदो, अहिड़े मानई मर्तबे वारे जाइ ते सरफराज़ फरमाईंदो, जॾहिं सभु मां महबूब मोहम्मद करीम खे उन जाइ ते ॾिसंदा त आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु मां मोहम्मद जी तारीफ़ कंदा। मक़ाम महमूद
उहो मक़ाम जेको महमूद हूंदो। महमूद माना घणो साराहियल हूंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम खे उहो मक़ाम अता फरमाईंदो जो उन मक़ाम ते ॾिसी सभु चवंदा वाह वाह सुभान अल्लाह चवंदा चओ। तव्हां न कंहिं माण्हू खे ॾिसंदा हो सुठा कपिड़ा सुठी सवारी ऐं उहो दोस्त तव्हांजो हूंदो आहे। अवां ॾिसी दिलि ठरंदी आहे त पोइ चवंदा हो पंहिंजी ॿोली में वाह वाह या वरी चवंदा हो सुभान अल्लाह। वाह वाह चवण सां तव्हांखे सवाबु कोन मिलंदो, बाक़ी सुभान अल्लाह चवण सां सवाबु मिलंदो। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे उहो मक़ाम अता फरमाईंदा, उहो मर्तबो अता फरमाईंदा, उहा मंज़िल अता फरमाईंदा, उहो शान अता फरमाईंदा, उहो दर्जो अता फरमाईंदा, उहा बुलंदी अता फरमाईंदा, उहा मथाई अता फरमाईंदा जंहिं मथाई बुलंदी ऐं मर्तबे ते मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि ईंदो त अल्लाह पाक जे हबीब करीम जी सॼो जग तारीफ़ कंदो। पाण फरमाइनि था आदम वमन दूनहु तहत लिवाई। आदम खां वठी करे आदम खां सवा ॿिया जेतिरा बि अल्लाह जा नबी आहिनि यानी आख़िरी नबी हज़रत ईसा अलैहि सलाम ताईं इमामुल अंबिया फरमाइनि था तहत लिवाई। क़यामत जे ॾिहाड़े मां महबूब मुहम्मद करीम जे झंडे जे हेठां हूंदा। वाह जो शान हूंदो आमना जे लाल जो सभिनी खां मथे शान में, सभिनी खां मथे मक़ाम में, सभिनी खां मथे दर्जे में। ख़ुदा जो कसम आहे जॾहिं रसूलुल्लाह जो इहो आला शान हूंदो, आला मक़ाम हूंदो, आला मर्तबो हूंदो, उन टाइम ते आशिक़नि जूं दिलियूं पियूं ठरंदियूं। मुनकर ॾिसी पिया ॿरंदा, छा चवंदा काश असां धोखे में हुआसीं, नफ़्स ऐं शैतान जे चक्कर में हुआसीं। काश जेकॾहिं असां बि इन महबूब करीम खे मञण वारा हुजूं हा। अॼु जंहिं मक़ाम ते रसूलुल्लाह हुया त ज़रूरु हबीब करीम असांखे कमु अचे हा। पर असां अक़ीदो ई कोन रखंदा हुआसीं, असांखे कमु कहिड़ो ईंदो। हिन दुनिया में बि चवंदा आहियो न अबा जेकॾहिं कोन वज़ीर आज़म थी वञे हा पोइ माण्हू कमु ॾेई वेंदा कमकार लाइ, चवंदो बाबा तूं त माण्हू उहो अॼु मूंखे वोट ई कोन ॾिनो हुई, गेट आउट, तूं असांजे पार्टी जो ई माण्हू कोन आहे, तूं असांजे ग्रुप जो ई कोन आहे, तो त वोट ई कोन ॾिनो, हाणे कड़ी में त खणी आयो आहे। पर मुंहिंजा अदा जेको कारकुन हूंदो, पार्टी जो हूंदो, वोट ॾियण वारो हूंदो, पोलिंग एजेंट हूंदो, ख़िदमत करण वारो हूंदो, उहो सीनो खोले पंहिंजे मुल्क जे वज़ीर आज़म ॾे वेंदो, चवंदो साईं हिते कमु कर, ऐं हो बि फ़ख़ुरु चवंदो हे मुंहिंजो पार्टी जो माण्हू आहे, हे मुंहिंजो कारकुन आहे। बाबा हाज़ुर तव्हांजो न थींदो, बाक़ी ॿियो कंहिंजो कमु थींदो। और मुंहिंजा अदा मां तशबीह को नथो ॾियां, मिसाल को नथो ॾियां, मुंहिंजो हबीब तशबीह खां मिसाल खां पाक आहे, पर तोखे सम्झाइण जो अक़ीदे जे लाइ अर्ज़ु कयां थो पियो। हिन दुनिया में जेकॾहिं तुंहिंजो अक़ीदो हूंदो त क़यामत में रसूलुल्लाह कमु ईंदो, महबूब मुंहिंजी शफ़ाअत फरमाईंदो, त ख़ुदा पाक जो कसम आहे केतिरो बि मुंहिंजो हबीब मथे हुजे पर तूं मुंहिंजे महबूब जे निगाहुनि में हूंदे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार, या अली अल मुर्तज़ा। अदा हाणे मां तव्हांजी ख़िदमत में इहो थो अर्ज़ु कयां, तव्हांजो हिन दुनिया वारो अक़ीदो तव्हांखे कमु ॾींदो। जेकॾहिं अथी अफ़ाल चङो, अक़ीदो सुठो, नज़रियो भलो, त आमना जो लाल क़यामत में कमु ईंदो, त इंशा अल्लाह ताला तुंहिंजो कमु ठहंदो।
पर जे हिते मुखालिफ़ आ, हाँ समझो था न सही, जे हिते न न बाबा अमल छॾाईंदा, अमल अमल निमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं बिस्तरा उस्तरा लोटा सोटा कौरा, हाँ तबलीगूं इहे छॾाईंदियूं असांजा मदरसा पढ़ायूं तालीमूं। और मुंहिंजा प्यारा दोस्त यादि रखजां तुझे अमल में इखलास कोने, नमाज में खुलूस कोने, हज ज़कात में सच्चाई कान्हे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आ, रियाज़ वारी इबादत नमाज हुजे, हज हुजे, ज़कात हुजे, बानो जे वक्त में अदा कंदो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आ, बाना उहा तुंहिंजी इबादत तुंहिंजे टिकण खां तुंहिंजे मथे खां मथे वेंदी कान्हे का, उहा तोखां हेठि किरी पवंदी आ। माण्हुनि जे ॾेखारे जी निमाज़ इबादत हूंदी आ। इबादत उहा अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मंज़ूर फरमाईंदो आ, जेका खुलूस ऐं सच्चाई वारी निमाज़ हूंदी आ। असां में केतिरो खुलूस आ उहो सभु को पाण सम्झी सघे थो। असांजे मुर्शिद करीम हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे मलफूज़ात में हिकिड़ो नक़ल मूं पढ़ियो। हिकिड़ो मौलवी आयो पीर सईद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे भर में वेही चई, क़िबला साईं बांग में वॾो सवाब आहे। बांग में, बांग सम्झो था, बांग आज़ान जेका नमाज़ अल्लाह ॾिबी, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, चई साईं बांग में वॾो सवाब आहे। पाण फरमायो हाओ मौलवी साहब वॾो सवाब। वरी मौलवी खे वेहणो कोन आयो, चई क़िबला हदीस में ईंदो आ त क़यामत जे ॾिहाड़े जेको मुअज़्ज़िन हूंदो उन जी ॻिची सभिनि खां डिघी हूंदी। पाण फरमायो हाओ मौलवी साहब इहा ॻाल्हि सची आहे, हदीस में आहे। वरी मौलवी साहब खे वेहणो आयो, चई क़िबला हदीस पाक में ईंदो आ त अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जी दरबार में वण टिण झंगल दरख़्त निमू बबुर क़यामत में शाहिदी ॾींदा उन मुअज़्ज़िन जे लाइ, बांगे जे लाइ जेको आज़ानू ॾींदो हो। या अल्लाह इन बांगे जो असां आवाज़ वणनि बि ॿुधो, असां सभई हिन जा शाहिद आहियूं। अल्लाह ताला फरमाईंदो, ऐ दरख़्तो तव्हां में जेतिरा पन आहिनि ओतिरो मां हिन मुअज़्ज़िन खे सवाब थो अदा फरमाया। पाण फरमायो हाओ मौलवी साहब इहा सची ॻाल्हि आहे। मौलवी साहब जो अची बिगिल फिरियो। हक़ीक़त ही आहे त अल्लाह वारनि जे दरबार में ॿुधाइण न वञिबो आहे, ॿुधण वञिबो आहे। छा कबो आहे अदा? अल्लाह वारनि वटि ॿुधाइबो नाहे, ॿुधबो आहे। ही को मिड़ई को ज़ाहिर जो मौलवी हो, अची हदीसूं पढ़ी हाणे वक़्त जे गौस, वक़्त जे कुतुब, वक़्त जे जय्यद आलिम मुजद्दिद खे मोजादा जंहिंजी मलफूज़ात पढ़ो, मकतूबात पढ़ो, अकुल हैरान आहे त इल्मु किथां आयो। ऐं वली बि एॾो जो ॼाईंदे ई ॼाम अंबर जे पेटां आयो, रमज़ान जी पारी तारीख़ खीर नथो पीए। अबो अम्मा परेशान मुर्शिद खां तावीज़ लिखाइण वञनि था। मुर्शिद चवे थो मोहम्मद इस्माइल पिराले वारो बुज़ुर्ग, अबा हिन खे तावीज़ पीने जी ज़रूरत कान्हे, छॾियोसि अॼु सिज लथे जी मुला बाग ॾींदो, मोहम्मद राशिद पाण ई खीर पीअंदो। भिटाई साहब फरमाईंदो आहे, भली जायूं मायरूं संदियूं सालिहनि माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि, बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया। मौलवी साहब वञी हदीसूं ॿुधाईंदो, पीसे फरमायो अबा बांग जो सवाब आहे, बराबरि आहे। मौलवी साहब अञा हदीसूं ॿुधाए। पाण फरमायो था मौलवी साहब थधो थी, इहे सवाब हदीसुनि वारा सचा, पर उन्हीअ खे सवाब मिलंदो जेको ख़ुदा कारण बाग ॾींदो, पर जेको पघार जे लाइ ऐं टिकीअ मानीअ जे लाइ बाग ॾींदो तंहिंखे कुझु बि सवाब कोन मिलंदो। अदा सचा या कूड़ा? ॾाढे त ॻाल्हाए सोना।
जेको खुदा कारण बाग जे अल्लाह जे रज़ा जे लाइ जे त खुदा ई खुदा जो रसूल राज़ी थींदा, उन कारण बाग ॾींदो, उनखे सवाब मिलंदो। पर जंहिंजी नियत ई आहे त पघार मिले त बाग जा, पघार बंदि त मुअज़्ज़िन टपण वेड़ो हलियो वञे, या बाग जा त ॻोठूं का मानी शहर मां मिलंदी, पटन घरनि मां मानी मिलंदी, पाण बि खाईंदुसि, बच्चा बि खाईंदा। मुंहिंजा प्यारा भाउ हज़रत रोज़े वारा फरमाइनि था, मौली साहब उन्ही खे सवाब कोन मिलंदो, सवाब उन्ही खे मिलंदो जेको इहा बाग खुदा कारण ॾींदो। यादि रखो, इबादत बि उनखे कमु ॾींदी जेको खुदा कारण इबादत कंदो। पर जेको माण्हुनि जे ॾेखारे जे लाइ, लालच लाइ, रियाव लाइ इबादत कंदो, उहा मुंहिंजा दोस्त कंहिं बि क़िस्म जी इबादत कम जी न आहे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो जी ज़ात बाबरकाश असांखे ख़ुलूस सां इबादत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बाक़ी यार इबादत ते भरवसो कोन्हे, अलाए असांजी ख़ुलूस वारी आहे अलाए न आहे, क़बूल बि थी अलाए कान थी, सही नमूने सां पढ़ी से बि अलाए कान, इन ते भरवसो कोन्हे। पर मां ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी चवां थो, मुंहिंजो त अक़ीदो हो आहे, उम्मीद आहे तव्हांजो बि इहो अक़ीदो हूंदो, जेकॾहिं असांखे भरवसो आहे त रसूलुल्लाह जे शफ़ाअत ते आहे। तव्हांजो कहिड़ो अक़ीदो? रसूलुल्लाह जी शफ़ाअत ते भरवसो आहे? इंशाअल्लाह ताला आहे। अल्लाह ताला जे हबीब करीम फरमायो, मक़ामे महमूद जी पहिरीं माना इहा आहे, अल्लाह ताला मूंखे अहिड़े हंध ते विहारींदो, अहिड़े दर्जे ते विहारींदो, अहिड़े मक़ाम ते विहारींदो जंहिं जाइ ते सभु मुंहिंजी तारीफ़ कंदा, हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जी तारीफ़ कंदा। आदम भी चवंदो सुभान अल्लाह, शीस भी चवंदो सुभान अल्लाह, नूह नबी भी चवंदो सुभान अल्लाह, इब्राहिम नबी भी चवंदो सुभान अल्लाह। पर खुदा जो कसम आहे, नबी त तारीफ़ कंदा, पर उन टाइम ते केॾो वॾो मज़ेदार मंज़र हूंदो जो मुस्तफ़ा जी अमड़ आमना भी चवंदी सुभान अल्लाह। अम्मा ठरंदी आहे न, ॾाढे त ॻाल्हि अदा ज़ोर सां त ॻाल्हाईंदो हल। महबूब करीम जी जीजल अमड़ जरी पंहिंजे अखियुनि जे ठार मुहम्मद करीम जो मक़ाम ॾिसंदी त ख़ुदा जो कसम आहे, अमड़ आमना बि सुभान अल्लाह फरमाईंदी। महबूब फरमाइनि था, इन्ही जे करे अल्लाह ताला नी खे मक़ाम महमूद सॾियो आहे। उहो अहिड़ो मक़ाम आहे जंहिं जाइ जी सबको हम्द सना तारीफ़ कंदो, सबको वाहवा कंदो, सबको सुभान अल्लाह कंदो। ऐं मुस्तफ़ा फरमाइनि था, क़यामत जे ॾिहाड़े सिर्फ़ मूंखे मिलंदो, ॿियो कंहिं खे कोन मिलंदो। हिकिड़ो मसइलो इते ॿुधायां, पोइ अॻिते हलां थो, ॿी माना अञा रही पई आहे। मसइलो ही आहे त निमाज़ जे लाइ आज़ान चइबी आहे। आज़ान जॾहिं ख़तम थींदी आहे त हिकिड़ी दुआ पढ़ंदा आहिनि, अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मत वस्सलातिल काइमत आत सय्यदना मुहम्मदनिल वसीलत वल फदीलत वद्दरजतर रफीअत वबअसहु मक़ामम महमूदनिल्लज़ी वअदतह वरज़ुक़ना शफ़ाअतहु यौमल क़ियामह इन्नक ला तुख़लिफ़ुल मियाद। घणो करे घणनि खे यादि हूंदी, पर भला जी यादि न अथव त रेडियो ते बि ईंदी आहे, टीवी ते बि ईंदी आहे, ॿुधी ज़रूर हूंदव। हिकिड़ो टोलो आहे, टोलो उहो चवंदो आहे बांग खां पोइ दुआ ई ग़लति आहे। अवां सुन्नी जेके आहियो सुन्नी, अवां ग़लति, अवां जी बांग ग़लति, अवां जी दुआ ग़लति। छो? तव्हां केरु थींदा हो, कहिड़े बाग जी मूरी आहियो? तव्हां था अलाह खे चओ त या अल्लाह असांजे नबी खे मक़ाम महमूद ॾिजां। तव्हां कहिड़े बाग जी मूरी आहियो? छा अलाह साईं नबी खे दर्जा अञा कोन ॾिना आहिनि? छा अञा रहिया पिया आहिनि? छा जो तव्हां था ॼाणियो? पोइ असांजा जेके अणपढ़िया आहिनि न, अणपढ़िया चवे सच थो, ॻाल्हि पिण सां सही थो। मुंहिंजा सोहणा
असल में भींग करे छड़ी थी। भींग कीअं कई थी जो पंहिंजे दीन सां, पंहिंजे मसलक सां, पंहिंजे अक़ीदे सां, पंहिंजे उलमा सां तोखे का प्यार कोन्हे। तोखे पंहिंजो अक़ीदो पक्को हुजे, पंहिंजे अक़ीदे जी ख़बर हुजे, पंहिंजे मसलक जी मालूमात हुजे, उलमा सां तुंहिंजो वास्तो हुजे ऐं आलमनि खां पुछी सिखी त अदा तूं ईअं जेकर चवीं कोन, दुश्मन होॾो ॻाल्हाए फटाफट तूं हुनखे जवाब ॾेई ख़ामोश कराए छॾी। खुदा जो कसम आहे इहो तोखे धोखे में थो रखे, धोखे में थो रखे, तुंहिंजो ईमान थो ख़त्म करणु चाहे। इन जा ॿ जवाब मां ॾियां थो, ॿिन्ही सवाल जा ॿ जवाब हणो, ॿई यादि कजां, सलात पर त जवाब सेखारिया। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। सब खां पहिरो जवाब ही आहे, यादि कजो त इहा दुआ न का मौलाना फैज़ मोहम्मद साहब ठाही आहे, न को अब्दुल रहीम ठाही आहे, न को असांजे मौलाना बुलबुले मदीना साईं हाजी मोहम्मद इदरीस ठाही आहे। मुंहिंजा इहा दुआ न को अबू बकर ठाही आहे, न को उमर ठाही आहे, न को उस्मान ठाही आहे, न का अली ठाही आहे, न को अबू हुरैरे ठाही आहे, न को हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद ठाही आहे, न अब्दुल कादिर जीलानी ठाही आहे, न कलंदर ठाही आहे, न भेटाई ठाही आहे, न रोज़े धणी ठाही आहे, न सचल सरमस्त ठाही आहे, न दाता गंज बख्श ठाही आहे, न सोने साईं सकरन वारे ठाही आहे। ओ मुंहिंजा दाया कंहिं बि दुआ कान ठाही आहे, मूंखे खुदा जो कसम आहे इहा दुआ खुद मुझे मिठे महबूब मोहम्मद सेखारी आहे। कैसे सेखारी आहे? चओ इमामुल अंबिया। ॾाढे चओ ज़ोर सां, ज़ोर सां, ज़ोर सां। कैसे सेखारी आहे? इमामुल अंबिया सेखारी आहे। ऐं रुगो ख़ाली सेखारी कान अथई, मुझे महबूब इं भी फरमायो आ त जंहिं बे आज़ान खां बाद इहा दुआ पढ़ी वजबत लहू शफाअती, उन जी शफाअत करण मां मोहम्मद ते लाज़िम आ। हाणे जेको न तव्हांखे चवे अबा कहिड़ो दर्जो रहियल आहे जो तव्हां था ॾियारियो, सरकार खे त दर्जा सभु मिली विया, अव्हां कहिड़ो था ॾियारियो, इहा दुआ न पढ़ो। उन्हीं के चो अदा असां कान ठाही आहे, साईं पाण ॿुधाई आहे। तो चिबरे खे वधीक ख़बर या इमामुल अंबिया खे वधीक ख़बर आहे? तूं असांखे गुमराह न कर, तूं असांखे न चओ त इहा दुआ तव्हां पढ़ी नबी करीम खे सिफारिश करे दर्जो था ॾियारियो, कहिड़ो दर्जो रहियल आहे? माना तूं चवंदी हाओ ॿिनी हाओ बराबरि रहियल कोन्हे, पर चरिया हिकिड़ो जवाब त इहो ॿुधी, कहिड़ो त इहा दुआ ख़ुदि रसूलुल्लाह सेखारी आहे। ॿियो जवाब ही ॿुधजां त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हिकिड़ा उहे मर्तबा आहिनि जेके क़यामत में मिलंदा। वारा मर्तबा रसूलुल्लाह के दुनिया में मिली चुका, आखिरत मकाम ऐं मर्तबा हो युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त बेशक अल्लाह ताला ऐं उन जा मलाइक महबूब मोहम्मद करीम ते रहमतूं मोकिलींदा आहिनि। ऐं ईमान वारो मां रब तव्हांखे बि हुकुम थो फरमाया त तव्हां बि मुंहिंजे महबूब मोहम्मद ते रहमतूं मोकिलींदा कयो। हाणे तूं छा चवंदो? अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद। तूं थो चवीं त अल्लाह साईं मुंहिंजे मोहम्मद करीम ते ऐं आले मुहम्मद ते रहमत मोकिल। तूं थो चवीं मोकिल, छा तूं कहिड़ी बाग जी मूरिया जो तूं थो चवीं? तव्हांजी माना सलाह त न पढ़ूं न, पढ़ूं या न पढ़ूं? ॾाढे चओ पढ़ूं या न पढ़ूं? एतिराज़ करण वारे खां पुछजो त सलाह त पढ़ूं या न पढ़ूं? चवंदो भली पढ़ो। अबा पोइ पढ़ूं त तूं कहिड़े बाग जी मूरी आहे? तूं थो चवें त या अल्लाह नबी ते रहमत मोकिल। छा अलाह कोन थो मोकिले छा? अलाह मोकिले थो,
पर तूं थो सवाब लाइ चवीं त अल्लाह त मोकिले थो, पर मां अर्ज़ थो कयां इन जे लाइ अल्लाह साईं खे, या अल्लाह तूं बि मोकिल त जीअं मूंखे सवाब थिए। अहिड़े तरीक़े सां असां सुन्नी बि चऊं था त अल्लाह वाइदो कयो आहे असां ऐं यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा, मुंहिंजा मौला तोखे, मुंहिंजा हबीब तोखे अल्लाह मक़ाम महमूद ॾींदो। अल्लाह जो वाइदो सचो आहे, पर असां बि सिफारिश कंदा आहियूं वबअसहु मक़ामम महमूदन लज़ी वअदतहू, या अल्लाह जंहिं मक़ाम महमूद जो तो नबी करीम जे ज़ात बाबरकात सां वाइदो कयो आहे उहो मुंहिंजे हबीब खे ॾिजा। इहो गोया ईअं थी पवंदो जीअं यूसुफ पे विकाणो। चओ सुभान अल्लाह। मिस्र जे बाज़ार में वापारी अची गॾु थिया, को सोन खणी आयो, को चांदी खणी आयो, को हीरा खणी आयो, को मोती खणी आयो, को ॾोकड़ खणी आयो, को नक़द दिरहम खणी आयो, को दीनार खणी आयो। वापारनि जी कतार लॻी वई। हिकिड़ी कुराड़ी औरत आहे जेका पाण सां सुट खणी आई, सुट जो ढेरो खणी अची कतार में बीठी आहे। माण्हू पुछनि था ॾे ख़बर कुराड़ी हे सुट छो खणी आई आहे? चवे थी हे सुट ॾेई मां यूसुफ वठंदसि। सुट ॾेई यूसुफ खे ख़रीद कंदसि। माण्हुनि चयो होॾे त निहार सोन जा ढेर लॻा पिया आहिनि, हेॾे निहार चांदी जा ढेर लॻा पिया आहिनि, हेॾे निहार हीरनि मोतियुनि जा जवाहरनि जा ढेर लॻा पिया आहिनि। तो हाणे सुट जी त क़ीमत ई कान्हे, कीअं यूसुफ मिलंदी? माई सगोरी चयो हाओ चरी मां बि कान आहियां, अयाणी मां बि कान आहियां, बेवकूफ़ मां बि कान आहियां, पागल मां बि कान आहियां। मां सम्झां थी त बराबरि मूंखे यूसुफ हिन सुट जे एवज़ कोन मिलंदो, कोन मिलंदो। पर एतिरो त ज़रूर आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह जे नबी यूसुफ जे ख़रीदारनि खे सॾु थींदो त मूंखे बि उन्हनि ख़रीदारनि में सॾु कयो वेंदो। मां रुगो यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदारनि में पंहिंजो नालो लिखाइण आई आहियां, मिलंदो बराबरि मूंखे कोन, पर मुंहिंजे हबीब करीम यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदारनि में मुंहिंजो नालो आहे। ऐं मुंहिंजा अदा असांखे पक आहे त अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे क़यामत जे ॾिहाड़े मक़ाम महमूद ज़रूर ॾींदो, ज़रूर ॾींदो, ज़रूर ॾींदो। पर असां सिफारिश इन जे लाइ था कयूं त असां बि मुस्तफ़ा करीम जे ग़ुलामनि में पंहिंजो नालो था लिखायूं। जीअं सलात मोकिलण सां सवाब आहे, सलात में बि सिफारिश आहे, सलात में बि सिफारिश आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला, ऐ मुंहिंजा मौला सलात मोकिल, रहमत मोकिल, या सिफारिश आहे। त हुन में बि वबअसहु मक़ामम महमूदन लज़ी में सिफारिश आहे, हुते बि सिफारिश आहे, हुते बि सिफारिश आहे। जे सलात वारी सिफारिश जाइज़ आहे त मक़ाम महमूद वारी सिफारिश बि। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाँ से ॿ मानाऊं, हिकिड़ी माना मक़ाम महमूद जी इहा आहे, कहिड़ी? रसूलुल्लाह फरमाइनि था अल्लाह मूंखे अहिड़े मक़ाम ते विहारींदो जो सभु मुंहिंजी तारीफ़ कंदा। चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो उहो मक़ाम महमूद जी हिकिड़ी माना आहे, अहिड़े मक़ाम ते अल्लाह ताला मूंखे विहारींदो जो सभु मुंहिंजी उते तारीफ़ कंदा। ॿी माना नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मक़ाम महमूदा जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। अन क़रीब पक सां मुंहिंजा महबूब मां अल्लाह तोखे मक़ाम महमूद ते विहारींदुसि। हुज़ूर फरमाइनि था हिते मक़ाम महमूद मां मुराद आहे मक़ाम शफ़ाअत। मक़ाम महमूद मां मुराद छा आहे? मक़ाम शफ़ाअत। सरकार फरमाइनि था मां उन्ही मक़ाम ते वेही शफ़ाअत कंदुसि। या रसूल अल्लाह कंहिंजी शफ़ाअत कंदे? असहाबनि जी। पाण फरमाइनि था न न, वलियनि जी न न, गौसल कुतुबनि जी न न, नेकन सालिहन जी न न। या रसूल अल्लाह कंहिंजी शफ़ाअत कंदो?
नबी करीम फरमाइन था शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती, मुझे उम्मत में जेके कबीरन गुनाहन वारा हूंदा, जंहिंजा वॾा वॾा गुनाह हूंदा, जंहिंजो एॾो त गुनाहन जो अंबार हूंदो जो 7 ज़मीनूं 7 आसमान हिकिड़े पासे, मुझे उम्मतीअ जा गुनाह इन खां भी घणा हूंदा। मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन वॾे गुनहगार जी शफाअत फरमाईंदुसि। हुजूर करीम जी ज़ात बाबरका जी प्यारी हदीस आहे, इब्न माजाह में भी आहे, तिरमिज़ी शरीफ में भी आहे। सियासत जे किताबनि जा ॿई मोतबर किताब आहिनि। तिरमिज़ी वारे भी लिखियो आहे, इब्न माजाह शरीफ वारे भी लिखियो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अल्लाह पाक मूंखे चयो, ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम, ॿ ॻाल्हियूं आहिनि, ॿिन्ही मां जेका वणई सा क़बूल कर। हिकिड़ी ॻाल्हि त तुंहिंजी अधु उम्मत बिना हिसाब जे जन्नत में मोकिलिया, बाक़ी अध सां लिखो कया। हिकिड़ी ॻाल्हि इहा क़बूल कर। या अल्लाह ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे? अल्लाह ताला फरमाए थो को अध ॿध जी ॻाल्हि कान्हे, ॿी ॻाल्हि इहा थी त तूं शफाअत जो इज़्न वठ। सम्झो था अलाए न, घणियूं ॻाल्हियूं थियूं। हिकिड़ी ॻाल्हि त या त तुंहिंजी उम्मत मां अधु जन्नत में बिना हिसाब जे मोकिलिया, या वरी तोखे शफाअत जो इज़्न ॾिया। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, जेकॾहिं मां चवां हा या अल्लाह अध खे बिना हिसाब जे जन्नत में मोकिल, त बाक़ी अधु त लुथासी वञे हा हिसाब में किताब में, कंहिंजा अमल थोरा कंहिंजा घणा। इन जे करे फख्तर तु शफाअत, मां अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो, या अल्लाह अध ॿध जी ॻाल्हि कान्हे का, मूंखे शफाअत जो इज़्न ॾे, जंहिंखे चाहियां तंहिंखे मां मोहम्मद जन्नत में वठी वञा। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। दुरूद मुझे हबीब दे बुलंद आवाज़ वाला। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। ॿी बि हिकिड़ी हदीस यादि आई आहे, ॾाढी प्यारी हदीस आहे। मुंहिंजो हबीब थो फरमाए त अल्लाह पाक हर नबी जूं 3 दुआऊं क़बूल कयूं। घणियूं दुआऊं? हूअं ई त नबीअ जी हर दुआ क़बूल आहे। नबीअ जी चओ नबी जी, पर ख़ुसूसी 3 दुआऊं। सम्झो था न? नहीं, ख़ुसूसी 3 दुआऊं जेकी घुरे सो क़बूल। बाबू फरमाइनि था त अल्लाह जे 1.25 लख नबियनि पंहिंजूं 3 दुआऊं घुरी दुनिया में पूरत कई। जॾहिं मुंहिंजो वारो आयो, अल्लाह पाक मूंखे फरमायो, मुंहिंजा महबूब तूं बि 3 दुआऊं घुर। मुस्तफा फरमाइनि था, मूं पहिरीं पहिरीं दुआ घुरी, अल्लाह गुनाहनि जे करे मुंहिंजे उम्मत जी शक्ल न फेराइजां। ॿी दुआ घुरम, या इलाहल आलमीन, मुंहिंजे उम्मत खे गुनाहनि जे करे आसमान तूं बाहि न लाहिजां, पत्थर न वसाइजां, ॻोठनि जा ॻोठ तबाही बर्बाद न कजां। इलाहल आलमीन, मुंहिंजे उम्मत जा ॻोठ ईअं बर्बादी खां बचाइजां। रब करीम फरमाए, मुंहिंजा हबीब बाक़ी हिकिड़ी दुआ घुर। मुस्तफा फरमाइनि था, अख़ब्दुहु लहू बिला यौमिल क़ियामत, उन 3 दुआ खे मां लिकाए रखियो आहे, लिकाए। अल्लाह ॼाणे थो, ख़बर आहे ख़ुदा खे। मूंखे ख़ुदा चयो, मुंहिंजा हबीब घुर। मूं चयो, मुंहिंजा मौला तुंहिंजो वाइदो आहे 3 दुआऊं क़बूल कंदोसांइ। 2 दुआऊं दुनिया में घुरियूं अथमि, 3 दुआ लिकाए रखी अथमि। उहा हिते कोन घुरंदोसांइ, क़यामत में घुरंदोसांइ। अबू बकर सिद्दीक़ पुछे थो, या रसूल अल्लाह, उहा कहिड़ी 3 दुआ घुरंदे? नबी करीम फरमाइनि था, मां अल्लाह पाक खे अर्ज़ु कंदुसि, मुंहिंजा मौला जंहिंजी मां सिफारिश कयां तंहिंखे जन्नत ॾे मोकिलजां।
फ़ाइदो आहे या न आहे? पर कंहिंखे जंहिंजो अक़ीदो हूंदो, जंहिंजो अक़ीदो, ॾाढे त चओ, जंहिंजो अक़ीदो हूंदो उन जे लाइ नबी करीम शफ़ाअत कंदो। पर जंहिं निभागे जो अक़ीदो ई कोन्हे त रसूलुल्लाह सिफ़ारिश कोन कंदा, उनजो कुझु कोन थींदो। हिकिड़े मुल्ला चयो त बिस्मिल्लाह पढ़ी दरियाह में घिरंदो, दरियाह न ॿोड़ींदो। तव्हां जहिड़े कंहिं ग़रीब काठियर ॻाल्हि ॿुधी काठियूं करण वेंदो हो पटण जे परींदड़, ॿेड़ीअ जो ओट मोट किरायो भरे मस पूरत थिए कि मौलीअ बिस्मिल्लाह ॾसी आहे, अलाह जे क़ुर में बरकत आहे। ॿिए ॾिहाड़े ते बिस्मिल्लाह करे घिरियो, दरियाह में गोॾे ते पाणी पियो अचे। अॻे 2 भरियूं आणींदो, हाणे 10 भरियूं पियो आणे। अचे वञे अंबार करे छॾी, हफ़्ते में शाहूकार थी वियो। ॿिए जुमे ते वियो, मौली साहिब खे चई तुंहिंजा कुर्ब आहे 5 रुपया तुंहिंजो बि नज़रानो आहे। वाह जो नुस्ख़ो ॾसी मूंखे कमु आयो आहे। कहिड़ो ॾसियो हो मां? कि तव्हां चयो हो न त बिस्मिल्लाह करे दरियाह में जेको घिरंदो तंहिंखे दरियाह न ॿोड़ींदो। कि हा, कि मां रोज़ वञा थो ॿोड़े ई कोन थो। त मौली थो चए जाई सच थो चवे? कहिड़े पहाड़ पटिया तो त ॾसियो हो मूंखे कि भला मां बि घिरी ॾिसां। हल तूं बि घिर, मां बि घिरां। दरवेश हलियो, वो जेको काठियर हो, मौली बि हलियो, 2-3 शागिर्द वठी रसो बि खई। जंहिंमहिल दरिया जे कप ते पहुता, हुनखे चई अॻ में तूं घिर। हुन चयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। घिरिया से चढ़िया साण हुकुम अलाह जे। इएं दरिया में लॻी पियो बिस्मिल्लाह पढ़ी, हुन भरियल हुयो, वरी मोटी आयो, मुंहिंजा गोॾे ते पाणी कोन पियो अचेसि। मौलवी साहब चयो ॻाल्हि त सची आहे, पर मां बि घिरां। अरे छोरा, ओ दीन मोहम्मद, ओ गुलण जी साईं, अबा रसो त मुंहिंजे बभर में ॿध, मां लंघा थो भिड़ा, को टी हो चंड को उन टी हो भला जे खणी ॿुॾा त छिके त कढिजो। अॻ में ॿधाई रसो, पोइ बिस्मिल्लाह करे लंघो, लंघंदो वियो बजड़ो रेजे में कुओ ॿुॾी वियो, गुड़ थी वियो, छिके खणी ॿाहिरि कढियोसि। अबा मूंखे ॿुधाए त भरवसो हुजे सा त बिस्मिल्लाह तारे सहाया न, पर भरवसो कोन कई, बिस्मिल्लाह हिनखे कोन तारियो। यादि रखजा मुस्लमान, जेकॾहिं तुंहिंजो रसूलुल्लाह जी शफ़ाअत में आसरो आहे त तरंदे। अॼु तार मां बेड़ो तरियो, मौजा मिठा तुंहिंजे करे, गम दर्द वारो वरियो, मौजा मिठा तुंहिंजे करे। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त दीद, मुस्लिम शरीफ जी हदीस पाक आहे। इमामुल अंबिया फरमाइनि था, क़यामत जे ॾिहाड़े ख़ल्क़ परेशान थींदी, आदम अलैहिस्सलाम वटि वेंदी, अंत अबूना व अंत मस्जूदुल मलाइका। ओ प्यारा आदम, तूं असांजो बाबो बि आहीं, तोखे रब करीम मलाइकनि खां सजदा पे कराया। अॼु अल्लाह काविड़ल आहे, अहिड़ो कॾहिं बि कोन काविड़ियो आहे। वारो कर, तूं असांजी सिफारिश कर। आदम चवंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी, मूं कणिक जो दाणो खाई विधो, मूंखे पंहिंजी ग़लती आहे, कंहिं ॿिए ॾे वञो। ॿिए नबीअ ॾे वेंदा, नूह नबीअ ॾे ईंदा, नूह अलैहिस्सलाम बि इहो जवाबु ॾींदो। नूह अलैहिस्सलाम खां थी करे इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे ईंदा, इब्राहिम बि इहो जवाबु ॾींदो। इब्राहिम नबीअ खां थी करे मूसा अलैहिस्सलाम ॾे ईंदा, मूसा अलैहिस्सलाम बि इहो जवाबु ॾींदो। हता 1.25 लख नबियनि वटां धिका खाई मोटी ईंदा, सभु नबी मायूसी ॾेखारींदा, नफ़्सी 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 चवंदा। आख़िर में जॾहिं ईसा अलैहिस्सलाम वटि ईंदा, मुस्तफ़ा करीम फरमाइनि था, जंहिंमहिल ईसा अलैहिस्सलाम वटि ईंदा त ईसा हिनखे चवंदो, इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद।
कुरान आ। अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम फरमाइंदो, ओ बनी इसराइलो, मां तव्हांखे दुनिया में ही चई वियो हुउसि त मां खां पोइ हिकिड़ो रसूल ईंदो जंहिंजो नालो हूंदो अहमद। ॿियनि जे दरनि ते छो था परेशान थियो? अचो त मां तव्हांखे अहिड़े दरवाज़े ते वठी हलां जंहिं वटि नह त आहे ई कान। अब नह सम्झो था? अदा फलाणो कमु आहे, न अदा माखो न थींदो। अदा ही शइ ॾे, न अदा माखो कोन थींदो। या न इन खे चइबो आहे इनकार। हुज़ूर जो सहाबी तो फरमा वल्लाहि मा समिअना मिर रसूलिल्लाहि क़त्तुल्ला। सहाबी तो चए खुदा जो कसम आहे, सहाबी जो कसम आहे त खुदा जो कसम आहे कॾहिं बि ज़िंदगीअ भर में सवाली नबी वटि आयो हुजे ऐं असां न ॿुधी हुजे, सवाल ई नथो पैदा थिए। जेको बि ईंदो हो हाओ ई हाओ बि। असांजो नबी शान वारो नबी, चओ असांजो नबी आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी फरमाइन था, वाह क्या जूदो करम है शहे बतहा तेरा। चौ सुभान अल्लाह। वाह क्या जूदो करम है शहे बतहा तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। या रसूल अल्लाह, तू जो एडो त वॾो मक़ाम आहे, एडो त वॾो सखी आहे जो तुंहिंजे ज़ुबान मां न त कंहिं ॿुधी कान्हे का। जेको आयो सवाल ई तव्हांजा ॿेड़ा ई पिया। अदा असां जहिड़ो हा बि केतिरी कंदो? मुर्ज़ साहब लख रुपयो ॾे काॾा हुजा, मुर्ज़ साहब बदिली कराए काथो कराया, मुर्ज़ साहब नौकरी वठी ॾे अबा काथो वठी जा। सुञा हथ आहिनि, असां जहिड़ा सुञा न कंदा। पर मुहम्मद करीम इन्हीअ जे करे न कोन कंदो हो जो सभु जहान मुस्तफ़ा जे झोलीअ में। सम्झ में ॻाल्हि आई अलाए कान आई? अब सुञो न कंदो ॿियो छा कंदो? भींगियो न कंदो त ॿियो छा कंदो? ऐं जंहिंखे ख़ुदा सभु कुझु ॾिनो हुजे पर सभु कुझु ॾियण सां वरी दिलि बि सखी हुजे न। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। चो सुभान अल्लाह। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं, दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं। महबूब करीम खां घुरे हिकिड़ो कतरो रसूलुल्लाह दरिया वहाए ॾेई छॾियसि। महबूब करीम खां घुरे लप मुंहिंजे हबीब उनखे मोतनि जो समुंड जारी करे ॾिनो। आला हज़रत जी अजीब ॻाल्हि आहे, चवे थो अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा। तो न समझो आहे, समझ में ॻाल्हि न आई छा? सुभान अल्लाह चओ भला। चए थो अञा बि दोज़ख न ठरंदो। जागो था? छा थो चवे? अञा बि दोज़ख न ठरंदो। अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा। अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा। क्यों भला? रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं, रो रो
के मुस्तफा ने दरिया बहा दिए। एतिरो मुस्तफ़ा उम्मत ला रोनो आहे, एतिरो मुस्तफ़ा उम्मत जी सिफारिश कई आहे, एतिरो त हबीब जे अखियुनि मां पाणी वढ़ो आहे। ख़ुदा जो कसम आहे, आशिक़नि जे मथां दोज़ख ठरी वियो आहे। ईसा अलैहिस्सलाम चवंदो छो रुलिया आहियो? आदम तव्हांखे नफ़्सी नफ़्सी चई आहे, नूह तव्हांखे नफ़्सी नफ़्सी चई आहे, फलाणे नबी तव्हांखे नफ़्सी नफ़्सी चई आहे। हलो मां तव्हांखे अहिड़े दरवाज़े ते वठी थो हलां जो उन दरवाज़े ते इनकार आहे ई कोन को। महबूब फरमाइनि था पोइ सभु नबी बमाए उम्मतुनि जे, रुगो ख़ाली उम्मती न, नबियनि समेत मुंहिंजे दर ते ईंदा, जिब्रील मूंखे जाॻाईंदो, मां उथी करे अल्लाह जे दरबार में सजदो कंदुसि। चओ सुभान अल्लाह। सजदो करे मां पंहिंजे रब जी हमदो सना कंदुसि, एसी ताईं हमदो सना कंदुसि जेसी ताईं अल्लाह जी मर्ज़ी हूंदी। पोइ जॾहिं अल्लाह पाक जी हमदो सना पूरी थींदी त मूंखे रब चवंदो इरफ़ा रासक या मुहम्मद सल तोता, ओ मुंहिंजा मिठा महबूब मुहम्मद करीम, मथो मुबारक मथे खण, घुरंदो वञ त ॾींदो वञा। या रसूल हक़ चार यार, या अली मुर्तज़ा, या गौसे आज़म दस्तगीर तेज पगार। मुझे हबीब फरमाए थो खुदा मूंखे चवंदो सल तो त घुर त ॼाए। पोइ हबीब फरमाए थो मां अल्लाह जे अर्श जे आॾो सजदे में किरी घुरंदुसि। हिकिड़े शाइर इन्ही मंज़र खे बयानु कयो आहे, चवे थो त हे अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर करके जुल्फों ने ये रंग लाया, खुदा ने ये कहकर नबी को उठाया कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं। मां फरमाइनि था मां जॾहिं सजदो कंदुसि त मुंहिंजा ज़ुल्फ मुबारक बि सजदे में किरी पवंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजा ज़ुल्फ छा था घुरनि, घुर त ॼाए। अॻिते मोहम्मद ने रोकर कहा या इलाही, मांगती है मेरे गेसुओं की सियाही, गुनहगार उम्मत की कर दे रिहाई, यही मेरे गेसू दुआ मांगते हैं। या अल्लाह ॿियो कुझु कोन थो घुरां, मां ऐं मुंहिंजा ज़ुल्फ हिन गुनहगार उम्मत जी माफ़ी था घुरूं। वर्दी कहिड़ी मिलंदी? खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद। खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद, मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद, जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद, कि प्यारे तेरी हम रजा मांगते हैं, कि प्यारे तेरी हम रजा मांगते हैं। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अल्लाह ताला फरमाईंदो वल सौफा योती का रब्बुक फतरवा, मुंहिंजा महबूब मां तोसां दुनिया में वाइदो करे छॾियो हो त अन क़रीब मां तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थी पवने। मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाइनि था ख़ुदा जो कसम आहे मां एसी ताईं राज़ी कोन थींदुसि, कोन थींदुसि, हिकिड़ो उम्मती बि मुंहिंजो जहन्नम में हूंदो राज़ी कोन थींदुसि, सभिनि खे जन्नत में वठी पोइ राज़ी थींदुसि। मुस्तफ़ा जी शफ़ाअत खपे, इंशाअल्लाह नसीब थींदी। अल्लाह ताला तव्हां असांखे नबी करीम जी शफ़ाअत नसीब फरमाए, हुज़ूर जी मोहब्बत नसीब फरमाए, हुज़ूर जे सदके ख़ुदा असांजा गुनाह माफ़ फरमाए,
रमज़ान पियो अचे, रमज़ान जो क़द्र कजो। अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, रमज़ान जो पहिरो ॾहाको रहमत ई रहमत आ, विच हुन जो मग़फ़िरत ई मग़फ़िरत आ, आख़िरी 10 ॾिहाड़ा हुन जा जहन्नम जे बाहि खां छोटकारे जा आहिनि। इन रमज़ान जे करे तव्हां मुजादा ख़ुशू कजो, जागजो, तरावियूं पढ़जो, रोज़ा रखजो। मुस्तफ़ा जी शफ़ाअत नसीब आ। महबूब फरमायो आहे, रमज़ान जो महीनो महिमान अथव, महिमान जो क़द्र कजो। अल्लाह पाक शल तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए। असांजे हज़रत क़िबला मौलाना मुफ्ती फैज़ मोहम्मद साहब खे ख़ुदा दराज़ ज़िंदगी अता फरमाए, जेको तव्हांजे सकरण शहर में मदरसे जो कमु करे रहियो आहे। इन 6 हाफ़िज़नि पग ॿधी आहे। इंशाअल्लाह ताला वरी उहे ॾींहं दूर कोन्हनि जो वरी आलिम बि पगूं ॿधंदा इंशाअल्लाह ताला। पंहिंजे बचड़नि खे दीनी मदरसे में छॾियो, उलमा सां ताउन कयो। रब्बुल आलमीन तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी